बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा, बिल्कुल ॿाहिरि में हूंदा। असांजो हमेशह पंहिंजे बाज़ारे रब ताला खां मां सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ ॾिसंदड़नि जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अलाह पाक अव्हांखे रखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में। ज़िंदगीअ में कॾहिं बि अव्हां को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कोसो वाह अव्हांजे भर मां बि न गुज़रे, आमीन। दोस्तों, हिकिड़ो शख़्स जंहिंखे पैसनि जी इंतिहाई ज़रूरत हुई, उनजी माउ बीमार थी पई हुई ऐं उनजे माउ जी बीमारीअ जे करे उनखे उन वटि हिकिड़ो ई घोड़ो हुयो ऐं उहो खपाइण जे लाइ हू काहे वियो मंडीअ में। जॾहिं मंडीअ में वञी घोड़ो उन बीहारियो त उनखे ख़बर हुई त मुंहिंजो जेको घोड़ो आहे उहो असल में 300 दीनारनि जो आहे, पर हुन चयो त जेकॾहिं 300 दीनार घुरंदुसि त मुंहिंजो घोड़ो को ख़रीद कंदो ई कोन। तंहिंजे करे हुन 150 दीनार जो वञी अधु ते हिकिड़ो वाक हयो ऐं उते 150 में घोड़ो वठो, 150 दीनार में घोड़ो वठो, 150 दीनार में घोड़ो वठो, इहो वाक लॻाईंदो रहियो। पर इन जे बावजूदि कोई बि ख़रीद करण जे लाइ तयारु न हुयो ऐं उहो ॾाढो परेशान थियो। सॼो ॾींहुं हुनखे गुज़री वियो। जॾहिं शाम जो वक़्तु थियण वारो हुयो त हिकिड़ो रईस उतां गुज़रियो। सो उहो जॾहिं उतां गुज़रियो त हुन ॾिठो त यार वाह जो घोड़ो हमरा झलियो बीठो आहे। उनजे भर में आयो ऐं उनखे चयईं त छा तूं ही घोड़ो खपाए रहियो आहीं? चई हा सी, मां खपायां पियो। त उनखां उनजी रक़म पुछियईं, हुन चयो 150 दीनार। हुन ॾिठो त घोड़ो जेको आहे उहो 150 दीनार खां वधीक जो आहे। घोड़ो 300 दीनार घटि में घटि लहे पियो। त उनखे चयईं त छा तूं इहो घोड़ो मूंखे 200 दीनारनि में ॾींदे? हुन चयो साईं मज़ाक छो पिया कयो, मां 150 पियो चवां, तव्हां 200 दीनार छो पिया चओ, तव्हां 150 में वठो। चिन मां तोखे 200 दीनार ॾियां थो, मूंखे घोड़ो ॾे। उहो ॾाढो ख़ुशि थियो, साईं तव्हांजी महिरबानी जो तव्हां इहा 200 जी मूंखे रक़म ॾियो था, घोड़ो तव्हांजो आहे, वठो क़िबला। वरी सोचनि में पइजी वियो त यार हिन जो घोड़ो जेको आहे उहो त महांगो आहे, मां त हिन सां नाजाइज़ी पियो कयां, इहा 200 दीनार जो घोड़ो आहे कोन पियो। चई तव्हां भला 250 दीनार में मूंखे इहो घोड़ो ॾींदव? चईं तव्हां मूंखे 250 ॾियण जे लाइ तयारु आहियो? चई हा बिल्कुलु। त हुन चयो त साईं बिल्कुलु तव्हां वठो, तव्हांजी महिरबानी, तव्हांजा कुर्ब जो तव्हां मूंखे घोड़े जा 250 दीनार था चओ, तव्हां वठो साईं, पैसा ॾियो मूंखे। उन शख़्स वरी सोचियो, हुन चयो त हिन जो जेको घोड़ो आहे उहो त 300 लहे थो पियो, हिन जो घोड़ो त भलो आहे, 300 खां मथे थो लहे, पर 300 त घटि में घटि हिन जी क़ीमत हुजणी खपे। सोचे सोचे उनखे चयईं त भला 300 दीनार में मूंखे घोड़ो ॾींदव? इन ते उन शख़्स चयो साईं तव्हां मज़ाक छो पिया करियो, मां अॻु में ई परेशान आहियां, तव्हां एॾी मज़ाक पिया करियो, वठिणो आहे तव्हांखे वठो। चई दादा 300 दीनार में घोड़ो ॾींदे? चई हा साईं मां ॾींदुमि। उन 300 दीनार कढी ॾिना ऐं उन घोड़े जी वाघ उनखे ॾिनी। हू घोड़ो काहे अॻिते हलणु लॻो त हीउ हुनजे कढ लॻी पियो। चई साईं ॿुधायो त सही हिकिड़ी ॻाल्हि मूंखे, त मां जॾहिं 150 दीनार में तव्हांखे घोड़ो ॾियां पियो त तव्हां 300 दीनार में मूंखां छो पिया वठो? जे हाणे बि तव्हां पैसा वापसि वठणु चाहियो त मां तव्हांखे तव्हांजा पैसा वापसि ॾेई सघां थो, छो त मूं त सिर्फ़ु 150 जी घुर कई। त हुन शख़्स चयो त तूं घोड़ो छो खपाए रहियो आहीं? चई साईं मूंखे मजबूरी हुई, मुंहिंजे घर में खाइण पीअण जो सामान कोन्हे, मुंहिंजी अमड़ बीमार आहे, उनखे कंहिं तबीब हकीम खे ॾेखारिणो आहे, इन जे करे मूं मजबूरी में पे खपायो। त हुन शख़्स जवाबु ॾिनो त असां मजबूरी ख़रीद न आहियूं कंदा, असां सौदो ख़रीद कंदा आहियूं। सो तुंहिंजो जेको घोड़ो आहे उहो असुलु घणे जी रक़म जो आहे? चई साईं 300 जो बिल्कुलु आहे। चई पोइ इन जे करे मूं तोखे 300 ॾिना। ऐं उहो चई ऐं घोड़े खे काहे अॻिते हलणु लॻो। उहो शख़्स वरी पुठियां भॻो, साईं इहा ॻाल्हि तव्हां किथां सिखी आहे? त उन शख़्स हुनखे जवाबु ॾिनो त इहा ॻाल्हि असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सेखारी आहे, इहो असांजो दीन आहे, आउं मुस्लमान आहियां। उन चयो साईं बीहो हिते, जेकॾहिं तव्हांजो अहिड़ो सचो दीन आहे जेको इंसान जी मजबूरी ख़रीद नथो करे, उनजो सामान ख़रीद थो करे, त मां इन दीन में शामिलु थियणु थो चाहियां, मूंखे कलमो पढ़ायो। उन कलमो पढ़ायो ऐं उहो शख़्स उते मुस्लमान थी वियो। सो दोस्तो, दीन असांजो इहो आहे, असांजे इस्लाम में इहे शयूं आहिनि। पर असां वटि अॼुकल्ह छा पियो हले, तव्हां पाण ॾिसो पिया त जेकॾहिं को मजबूर, हिननि हालतुनि में अलाह जो ॾमरु असांजे मथां अञा कीअं न अचे, हिननि हालतुनि में बि माण्हू जेके माल मता खपाइनि पिया, अहिड़ियूं रिपोर्ट्स बि असांजे साम्हूं अचनि पियूं त जेके पंहिंजी का ॿकरी, का रिढ, को मेंहिं, का अहिड़ी शइ खपाए पियो त जीअं मां पंहिंजो गुज़र सफ़र कयां, त उन खां बि माण्हू उहो सौदो मारे वठनि पिया।
असांजी हालत इहा आहे त मजबूर इंसान खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त पोइ उन चवंदा आहिनि न भुॻड़नि जी मुठ ते असां शइ ख़रीद करण जे लाइ तयारु हूंदा आहियूं। असां सौदो न वठंदा, असां माण्हुनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठंदा आहियूं ऐं मजबूरी माण्हुनि जी जेका आहे उहा वठंदा आहियूं। सो अलाह साईं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजे मथां अलाह ताला ख़ुसूसी रहम फ़रमाए ऐं असांखे अलाह ताला सिधो रस्तो ॾेखारे। आमीन सुम आमीन या रब्बल आलमीन। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। मोकिलाणी आहे कोन का, सदाईं गॾु ई गॾु। अलाह निगहबान।